ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कोट खां अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मुताबिक़ कंधाकोट ज़िले जो अमन अमान बहाल न थी सघियो। बदअमनी सबबि हिंदू ख़ानदान सिंध अमड़ खे छॾे अलविदा करे भारत रवानो थी वियो। मिलियल ॼाण मूजिबि कंधाकोट शहर कारोबार जे हवाले सां मशहूरी माणींदड़ शहर धाड़ेलनि जे वर चढ़ी वियो। बदअमनी ऐं भत्ताखोरी, अगवा, फुलुट जे वारदातुनि खां तंग थी हिंदू ख़ानदान सुनील कुमार लॾो खणी इंडिया ॾांहुं रवानो थी वियो। राब्तो करण ते सुनील कुमार ॿुधायो त धाड़ेलनि जीअण जंजाल बणाए छॾियो। भत्ते जूं पर्चियूं मोकिलण, संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं मिलण खां तंग थी मजबूरन सिंध अमड़ खे छॾे वञा पियो। मुल्क पाकिस्तान में हिकु त महांगाई जा सतायल, ॿियो रोज़गार तबाह लॻो पियो। पेट पालियूं या धाड़ेलनि खे भत्तो ॾियूं। रोज़ फुरलुट जे वाक्यनि ज़हनी मरीज़ करे छॾियो आहे। हर रोज़ खौफ़ हिरास वारी ज़िंदगी खाइण ते मजबूर थी विया हुआसीं। सिंध अमड़ सोन हुई। हिते धाड़ेल राज क़ाइम सिंध धरतीअ जो नालो बदनाम कयो आहे। चंद लोफरनि खे रोकण लाइ सिंध सरकार के बि उपाय न वरिता। असीं मजबूर बणिजी अॼु सिंध अमड़ खे अलविदा करे रत जा रिश्ता नातनि खे छॾे हिंदुस्तान लॾ पलाण करे वञा थो।